अस्सलाम वालेकुम नाजरीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया सेंटर सिंध। राजो खानानी का रिपोर्ट सलमाता बसुम तलार में खुलियल कचारी अवाम पारां मसला पेश। MNA मीर गुलाम अली ट्रालपुर ऐं MPA मीर अलाबख्श ट्रालपुर बर वक्त मसलन के हल कयो ऐं रहियल मसलन के हल करण जो यकीन ॾियारियो। तफ़सील मूजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सिंध जी हुकूमत पारां अवाम जा मसला अवाम जे दर ते हल करण वारे सिलसिले में तलार शहर जे शादी हाल में हिकिड़ी खुली कचारी मुनक़द कई, जंहिंमें MNA मीर गुलाम अली ट्रालपुर, MPA मीर अलाबख्श ट्रालपुर, DC बदीन यासिर भट्टी, SSP बदीन कमर जमान जसकानी तलार ऐं राजो खनानी टाउन चेयरमैन मीर इरफान ट्रालपुर, मीर अब्दुल अज़ीज़ जमाली असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार तलार समेत नियाज़ लाशारी, मिर्ज़ो खान दलवानी शिरकत कई। खुलियल कचारी में नवाज जतोई, अब्दुल हमीद जमाली, अली नवाज मल्ला, गुलाम हैदर जतोई, गुलाम मोहम्मद कातियार, मोहम्मद अशरफ सियाल, अजीम जुनेजो, अमजद मुगल ऐं ॿियनि सवे माण्हुनि पंहिंजा मुख़्तलिफ़ मसला, जंहिंमें बदीन खां टनो मोहम्मद खान में मेन रोड खे डबल कराइण, तलाह जे लाइ डिजिटल लाइब्रेरी, मोटरसाइकिलनि जी वन व्हीलिंग ते पाबंदी, चोरियुनि फुरण जो ख़त्मो, मंशियात जो आज़ार ख़त्म कयो वञे। उन मौक़े ते खुली कचारी में मौजूद सवे माण्हुनि खे ख़िताब कंदे MNA मीर गुलाम अली ट्रालपुर ऐं MPA मीर अलाबख्श ट्रालपुर अहम ऐलान कंदे ऐं ब्रीफिंग ॾींदे चयो, तलार शहर ऐं पूरे तलाह जे तालीम जे लाइ 57 रोड्स लाइ 30 करोड़, 27 करोड़ सिहत, 37 करोड़ ड्रेनेज, 5 करोड़ MPA ऐं 5 करोड़ MNA जे फंड्स मां तलार सिटी सोलर लाइट जे लाइ मख़सूस कया विया आहिनि। तलार शहर ऐं तलार तालुके जे तरक़ियाती कमनि ऐं मुख़्तलिफ़ स्कीमनि जे लाइ टोटल रक़म 2 करोड़ 2025 खां 2027 ताईं ख़र्च कया वेंदा, जंहिंसां तालुके तलार में तरक़ी जा नवां मीनार जोड़ी वेंदा ऐं अवाम खे जदीद अवामी तरक़ी जा बुनियाद नज़र ईंदा। तलार तालुके में इनक़िलाबी तब्दीली नज़र ईंदी। उन मौक़े ते तलार जे मशहूर पुराणी सियासी शख़्सियत जी DA अॻवान मामा नवाज जतोई, मीर गुलाम अली ट्रालपुर, मीर अलाबख्श ट्रालपुर, मीर गुलाम अब्दुल अज़ीज़ जमाली ऐं नियाज़ लाशारी जी अॻियां पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान कयो। खुली कचारी में पेश कयल मसइलनि जा जवाब ऐं हल बर वक्त लाॻापियल खाते जे अफ़सरनि खां अवाम जे रूबरू पुछाणो करे मसइलनि खे हल करण जा ऐलान कया। खुली कचारी में शहरियुनि ऐं ॻोठाणनि समेत हर मकतब फ़ख़र जे माण्हुनि शिरकत कई। मसला चैन किस्म जा हिकिड़ा तहसील लेवल जा मसइला आहिनि, हिकिड़ा ज़िले लेवल जा मसइला। जेको हल पंहिंजे दर्जे जे MNA MPA खे चऊं तव्हां महानगर वञो, ओपन कचहरी रखो, माण्हुनि जा मसइला ॿुधो, ऐं वरी मुबारक ऐं जानू वाला उहे ॿई हीअ रिसेंटली पॉइंट ऑफ लिविंग गिरफ़्तार कया आहिनि असां। ऐं हिते बि जेकॾहिं को आइस जो लीडर आहे और लोग कराची जेतिरो हिते आइस जो वाक़ो कोन्हे, शायदि उते त माण्हुनि जे हिसाब सां अचे थी, हिते किथे अधपा अची वई, पाव अची वई, पोइ उन खे सर्च करणु ॻोल्हणु ज़ाहिर आहे हिकिड़ो ॾुखियो कमु हूंदो आहे, पर हिकिड़ी मुसलसल जदोजहद